अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर रबी बख़्शान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले ताल के शहदादपुर मां ज़फ़र बलोच खां मिली। कहाणी वज़ीरज़ादो ऐं सौदागरियाणी। हिकिड़ो बादशाह हो, सो हिकिड़े ॾींहुं अची पंहिंजे वज़ीर सां होॾियो। बादशाह चए त इल्मु वॾो, वज़ीर चए त अकुलु वॾो। वज़ीर बादशाह खे केतिरा ई मिसाल ॿुधाया, पर बादशाह पंहिंजीअ तां लहे ई न। चए जंहिं वटि इल्मु आहे तंहिंखे अकुल जी कहिड़ी घुरिज। वज़ीर चयो त जेंदा क़िबला बराबरि इल्मु बि सुठो आहे, पर जे उन इल्म वारे शख़्स वटि अकुलु न हूंदो त उनजो इल्मु ई अजायो आहे। तंहिं ते बादशाह चयो त चङो, उन ई ॻाल्हि जो आज़मूदो कंदासीं। जे तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी निकिती त वज़ीर तां हटायो वेंदे। वज़ीर उहा ॻाल्हि मञी। बादशाह चयो त तूं पाण खे अकुलमंद थो सम्झी त तुंहिंजो औलाद बि ज़रूरु अकुल वारो थींदो। हाणे तुंहिंजे घर उमेदवारी आहे, जे तोखे पुटु ॼाओ त पोइ उनखे अहिड़े हंधि निपाइबो जिते न पढ़ी सघंदो ऐं न वरी पढ़ियल माण्हुनि सां कचहरी करे सघंदो। पोइ ॾिसंदासीं त कीअं थो अकुलमंद थिए। वज़ीर उहा ॻाल्हि क़बूलु कई। ख़ुदा जी कुदरत सां थोरे घणे ॾींहं वज़ीर खे हिकिड़ो सदा मलूक पुटु ॼाओ। बादशाह हुकुम कयो त वज़ीरज़ादे खे मालात में अणपढ़ियल दायुनि जे हवाले कयो वञे। हुकुम जी तामील कई वई। ॾींहंनि पुठियां ॾींहं गुज़रंदा विया। वज़ीरज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो नेठि अची सम्झ भरियो थियो। खेसि न पढ़ायो वियो ऐं न वरी पढ़ियलनि जी सोबत में रखियो वियो। किसो कोता जॾहिं जवान थियो तॾहिं दिलि में ख़्यालु पैदा थियुसि त आख़िर मूं कहिड़ो ॾोह कयो आहे जो हिन बंद में सज़ा भोॻियां। उहो वीचार कंदे कंदे भॼण जूं अटकलूं ॻोल्हणु लॻो। नेठि हिकिड़ी राति वझु ॾिसी उतां खिसकी हलियो वियो। उन ई शहर में हिकिड़ो वॾो सौदागर रहंदो हो, जो वापार सांगे पियो विलायतूं वोड़ींदो हो। हिन पंहिंजे ज़ाल खे चई छॾियो हो त हयातीअ ते भरोसो कोन्हे, क़ज़ा पुछी कान ईंदी आहे। ऐं जे 2 सालनि अंदरि न अची सघां त पोइ तो ते फ़र्ज़ु आहे त मुंहिंजे हक़ में साल वेही पोइ भले ॿियो हक़ु कजांइ। उहा ॻाल्हि चई जीअं सौदागर वियो तीअं 2 साल गुज़री विया हुआ। संदसि ज़ाल बि ईअं कयो ऐं जीअं हिन चयो होसि साल इदत में वेठी। ऐं जंहिं राति वज़ीरज़ादो जिंदु छॾाए भॻो तंहिं राति संदसि इदत जो मुदो पूरो थियो हो। सो पंहिंजी हिकु बानीअ खे चयाईं त बहाने सां कंहिं माण्हूअ खे हिते वठी अचु। बॼाण को बादशाह बि को चमड़ा पोश कयो परियां पिए आयो। बानी यकदमि हिन खे सॾे चयो त अदा आउं रनज़ाल आहियां, मुंहिंजी ढगी संधोड़ी बीठी आहे, भलाई करे हली ॾुही ॾे। बादशाह खे उन ते कयास अची वियो, सो हिन सां गॾिजी घर वियो। बानी हिन खे वठी अची घर में विहारियो ऐं सौदागरियाणीअ खे ॼाण कयईं। उन वरी संदसि अकुलु परखण लाइ 2-4 गुज़ारतूं ठाहे रखियूं हुयूं। सो पहिरियां ई बानीअ हथां हिकु थाल में 2 गिदरा, हिकु कचो हिकु पको विझी बादशाह ॾांहुं मोकिलियाईं। बादशाह यकदमि ॻाढ़ो पकल गिदरो खणी खाई छॾियो ऐं कचो गिदरो छॾे ॾिनो। बानीअ वञी सौदागरियाणीअ खे ॻाल्हि ॿुधाई, जंहिं चयो त भलो कमु थियो। हाणे थधो ऐं कोसो पाणी जुदा जुदा थांव में विझी वञी अॻियां रखींसि। बानीअ हुकुम जी तामील कई। बादशाह थधो पाणी पीतो ऐं कोसे पाणीअ सां हथु मुंहुं धोई थांव ख़ाली करे वापसि कयईं। बानीअ वरी बि वञी सौदागरियाणीअ खे हक़ीक़त ॿुधाई। तंहिं ते वरी थोरी मुश्क ॾिनईंसि त बादशाह खे ॾेई अचे। बानीअ मुश्क खणी वञी बादशाह खे ॾिनी, जो कपिड़नि ऐं बदन खे मखे बालम थी वेही रहियो। बानीअ उहा ख़बर बि सौदागरियाणीअ खे वञी ॿुधाई। तॾहिं बानीअ खे चयाईं त हिन भूख खे ॿाहिरि उमाणे को ॿियो माण्हू वठी अचे। बानीअ दर खोले बादशाह खे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। बानी वरी बि अची ॿाहिरि बीठी। एतिरे में परियां वज़ीरज़ादो सहकंदो पिए आयो। बानीअ उनखे सॾे साॻीअ तरह चयो, अबा आउं रनज़ाल आहियां, ढगी संधोड़ी बीठी अथमि, सा हली ॾुही ॾे। वज़ीरज़ादे बि ख़्यालु करे जवाबु ॾिनुसि त अमड़, ढगी ॾियणु मूंखे बि कान अचे, पर हल कोशिशि कंदासीं। बानी हिन खे वठी अंदरि वेही। बादशाह बि अञा उते ई भर पासे में बीठो। तंहिं ख़्यालु कयो त हीउ छा आहे। ढगी ॾियण जो बहानो करे
सभिनी खे अंदरि पई वठी वञे। सो छा कयईं जो लिकी लिकी अंदरि घर में घिड़ी वियो ऐं कुंड पासो वठी वेही रहियो। बानीअ वज़ीरज़ादे खे बि साॻीअ तरह 2 गिदरा आणे ॾिना। वज़ीरज़ादे छा कयो जो कचे ऐं ॻाढ़े गिदरे जूं डुगरियूं ठाहे ॻाढ़े जी डुगरी कचे में, कचे जी ॻाढ़े में हणी थाल वापसि खणी बानीअ खे ॾिनो जो हिन वञी सौदागरियाणीअ खे ॾिनो। वरी कोसो थधो पाणी आयो। वज़ीरज़ादे छा कयो जो 2 पाणी गॾे वापसि ॾियारे मोकिलियाईं। वरी मुश्क आई। वज़ीरज़ादे वरी बि छा कयो जो समूरी मुश्क खट जे पाए हेठां खॾ खोटे पूरे छॾी। बानीअ मोटी वञी सौदागरियाणीअ सां ॻाल्हि कई, जंहिं ते हिन चयसि त चङो थियो, हाणे हुनखे वञी चओ त तूं हींअर वञ, असीं पाण ई तोखे ॻोल्हे लहंदासीं। वज़ीरज़ादो यकदमि ॿाहिरि निकिरी हलियो वियो। बादशाह बीठे हो लका ॾिठो, तंहिंखे अची चोरा खोरा थी त उन्हीअ में मिड़ई को राज़ लिकल आहे, सो का अटकल करे मालूम करणु घुरिजे। नेठि विख खणी वञी वज़ीरज़ादे खे झलियाईं ऐं पुछियाईंसि त छोकिरा केरु आहीं ऐं हिन बेगा वक़्त में छो पियो रुली। वज़ीरज़ादे दिलि झले चयसि त आउं ग़रीब मिसकीन आहियां, कंहिं कमकार सांगे निकिरी पियो आहियां। बादशाह खे त कंहिं बि सूरत में हिन खे झलणो हो, सो हिकदमि खणी हथ कढियो हयांइसि। चए तूं चोर आहीं। पोइ सिधो वञी क़ैद में हयांइसि ऐं चौकीदारनि खे हुकुम कयईं त सुभाणे सुबुह जो दरबार में हाज़िर कजोसि। सुबुह जो वज़ीरज़ादो दरबार में पेश थियो। वज़ीर पंहिंजो पुटु ॾिसी खामी वियो, पर करे कुझु बि न थी सघियो। एतिरे में बादशाह हकल कयसि त छोकिरा कर ख़बर, राति ढगी कीअं ॾुधी। वज़ीरज़ादे ठह पव जवाबु ॾिनुसि त जीअं तव्हां ॾुधी। बादशाह चयो त सो वरी कीअं, सच ॿुधाए न त फांसीअ ते चाढ़े वए। वज़ीरज़ादे जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, फांसीअ चाढ़ी त भले चाढ़, पर ढगी जीअं तो ॾुधी तीअं मूं बि ॾुधी। बादशाह हुकुम कयो त यकदमि फाहीअ ते टंगियोसि। सिपाही हिन खे फांसीअ वारे हंध ते वठी विया। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त पाण ई मौत जे भउ खां सची कंदो, पर हू अहिड़ो कुछे जहिड़ी भित। होॾां वरी सौदागरियाणीअ खे बानीअ वञी ॿुधायो त छोकिरो थो फाही चढ़े, वेल हीअ अथई न त मुड़ुसु थो वञे। तॾहिं हिन पंहिंजे नौकरनि खे हिकिड़ो थाल सोननि मोहरनि जो ॾेई फांसीअ वारी जाइ ॾे मोकिलियो ऐं चयईं त वञी चओ त इन जे छोकिरे खां असीं मोहरूं परखाईंदासीं त सचियूं आहिनि या कूड़ियूं। नौकर डोड़ंदा डोड़ंदा फांसी घाट ते पहुता ऐं आजियूं नियाजियूं करे फांसी रोके आयूं। वज़ीरज़ादे खे जॾहिं मोहरूं ॾेखारियूं वयूं तॾहिं हिन चयो त मियां ही मोहरूं आहिनि त सचियूं, पर हिन बादशाहीअ में न हलंदियूं। नौकरनि उहो जवाबु अची सौदागरियाणीअ खे ॿुधायो, जंहिं वरी मुङनि जी लप ऐं खीर जो वटो नौकरनि खे ॾेई चयो त छोकिरे जे हिकिड़े पासे मुङ ऐं ॿिए पासे खीर वञी हारियो। हिननि वञी ईअं कयो। तंहिं ते वज़ीरज़ादे चयो त आउं सची थो करियां, मूंखे बादशाह वटि वठी हलो। चौकीदार हिन खे वठी बादशाह वटि आया। बादशाह बि हिन खे ॾिसी ख़ुशि थियो ऐं चयाईं त छोकिरा ख़सीस ॻाल्हि लाइ हरू भरू ते पंहिंजी जवानी विञाई, हाणे सची कर त ढगी कीअं ॾुधी। वज़ीरज़ादे चयो त बादशाह सलामत, जॾहिं कचो पको गिदरो मिलियुमि तॾहिं उन जूं डुगरियूं करे कचे खे पके सां ऐं पके खे कचे सां गॾे वापसि मोकिलियमि। उन जो उहो मतिलबु थियो त कची पकी गॾु खाईंदासीं। हिन वरी कोसो ऐं थधो पाणी मोकिलियो, उहो बि मूं मिलाए मोटाए ॾिनो। उन जी माना उहा त कोसीअ थधीअ में बि गॾु गुज़ारींदासीं। वरी मुश्क ॾियारे मोकिलियाईं, जामूं खॾ खोटे पूरे छॾी। उन जो मतिलबु थियो त उहा ॻाल्हि ॻुझ में रहंदी ऐं कंहिंखे बि सुध न पवंदी। पोइ हिननि चयो त तूं वञ, तोखे पाण ई ॻोल्हे लहंदासीं। ॿाहिरि निकितुसि त तव्हीं मुंहं में मिलिया। सुबुह जो मूंखां सवालु कयो, जंहिंमां पक थी त उहा गुज़ारत तव्हांखे बि मिलियल आहे। तव्हां जॾहिं मूंखां सवालु कयो तॾहिं सौदागरियाणी सां कयल वादे मूजिबि न ॿुधायमि ऐं फांसीअ चढ़ण लाइ राज़ी थियुसि। वरी जॾहिं अवां फांसीअ जो हुकुम ॾिनो तॾहिं वाट ते हिन जे बानीअ मूंखे ॾिठो, जंहिं वञी समूरी ॻाल्हि खेसि ॿुधाई। तंहिं ते मोहरनि जो थाल पंहिंजनि नौकरनि हथां ॾियारे मोकिलियाईं त हीउ परखे ॾे। मूं जवाबु ॾियारे मोकिलियो त हीउ मोहरूं आहिनि त सचियूं, पर हिन ॾेह में न मिलंदियूं।
उन ॻाल्हि जो मतिलबु हीउ थियो त हिन चयो त सिपाहियुनि खे मोहरियूं ॾेई जिंदु छॾाए। मूं जवाबु ॾियारे मोकिलियोमांसि त ही मोहरुनि मां राज़ी न थींदा, छाकाणि त बादशाह खां डिॼनि था। तंहिं ते हिन मुङ ऐं खीरु मोकिलियो, जो संदसि नौकर हाणे ॿिन्ही पासनि खां हारियो। उन जो मतिलबु उहो थियो त हिन चवाए मोकिलियो त वात में मुङ छो पिया अथई, खीर वांगुरु अछी ॻाल्हि करे ॾे। पोइ उहो सिपाहियुनि खे चयो त बादशाह वटि वठी हलो, छो जो ॻाल्हि खोले ॿुधाइण जी इजाज़त मिली वई अथमि। सो बादशाह सलामत उन ई नमूने में ढॻी ॾुधी। एतिरे में वज़ीरज़ादे जी बानी बि सहकंदी अची दरबार में पहुती ऐं बादशाह खे चयईं त बादशाह सलामत वज़ीरज़ादो राति अलाइजे केॾांहुं गुम थी वियो आहे। तंहिं ते वज़ीर यकदमि चयुसि त अंधी ॾिसी नथी, हू वज़ीरज़ादो बीठो आहे। बानीअ रड़ करे चयो त हाओ हाओ, हीउ वज़ीरज़ादो आहे। हिते बादशाह जा ठप ठरी विया। तंहिं ते वज़ीर यादि ॾियारियुसि त बादशाह सलामत कीअं था भायो, इल्मु वधीक या अकुल? बादशाह पंहिंजी हार मञी वज़ीर खे खणी भाकुर पातो। पोइ वज़ीरज़ादे जी शादी सौदागरियाणीअ सां निहायत धाम धूम सां कराए खेनि दौलत सां ड्राए छॾियईं।